मिसल बेमिसाल आहे। ईअं अल्लाह ताला जो कलाम भी बेमिसल बेमिसाल आहे। रब साईं जी ज़ात उन जे बराबरि कोई भी कोन्हे न था, बेमिसाल आहे, लहे सक में त उन जे कलाम पाक जे बराबरि भी को कलाम कोन्हे। उन जे तव्हांखे मां सम्झां थो गाॾियुनि ऐं कारनि जी अहिड़ी सिक आहे जो अञा हितां जा हुन कुंड जा बि होॾे जी था कयो। टे शयूं आहिनि, हाणे मूंखे वाइदो करिणो हुयो ॿियो, पर हाणे उहो तव्हां मटराए छॾियो। टे शयूं आहिनि जंहिंजे ज़ियारत सां सवाबु, ॾिसण सां सवाबु। हिकु कलामुल्लाह, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ओतू आयुनकुम हज़ इबादत ही, फरमायो त पंहिंजे अखियुनि खे इबादत जो भाङो ॾियो, माना अखियुनि जी बि इबादत कयो, अखियुनि खे इबादत करणु ॾियो। कालू या रसूल अल्लाह मां हज़ुल आयुन, अखियुनि जो इबादत में भाङो कहिड़ो आहे, अखियुनि जी इबादत कहिड़ी आहे? फरमायो त अन-नज़र फिल मसाहिफ, क़ुरान मजीद जी ज़ियारत करण इहा अखियुनि जी इबादत आहे। तव्हां हिते इबादत करण आया हो कि अञा रहंदो खाधो बेअदबी करणु? बाबा जेकॾहिं माण्हू कंहिं सरदार जी मजलिस में, कंहिं जाम जे कंहिं फलाने जी मजलिस में वेठो हुजे, पोइ पंहिंजे लेखे ॻाल्हाए ऐं हेॾे होॾे तके त पोइ उहो सरदार नाराज़ थींदो कि न थींदो? उहा मजलिस जी बेअदबी आहे न। तव्हां अल्लाह जे कलाम जी मजलिस में वेठा हो, जेका अल्लाह खे अहिड़ी प्यारी आहे, तफ़सील सां त मां न ॻाल्हि कंदुसि। तव्हां उहे माण्हू आहियो जेके अल्हम्दुलिल्लाह दीन सां वास्ते रखण वारा, दीन सां तालुक रखण वारा, दीनदारनि सां उथण वेहण वारा, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण वारा, तव्हांखे इहा शइ मालूम हूंदी। जिथे अल्लाह ताला जो कलाम पाक पढ़ियो वेंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे, उते अल्लाह जा मलाइक लही ईंदा आहिनि। ॿुधी अथव न इहा हदीस? पोइ उन ज़िक्र जी मजलिस में अची शरीक थींदा आहिनि। अदा जंहिंखे ख़बर हुजे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे न, जंहिंजे मथां अल्लाह ताला ज़बूर खे नाज़िल कयो। अल्लाह ताला दाऊद अलैहिस्सलाम खे मोजज़ात ॾिना। उन मोजज़ात मंझि हिकिड़ो मोजज़ो दाऊद अलैहिस्सलाम जो सुहिणो आवाज़, अहिड़ो त मिठड़ो सुहिणो आवाज़ हूंदो जो जॾहिं अल्लाह जो नालो वेही ऐं ज़िक्र कंदो, ज़बूर पढ़ंदो त उड़दड़ पखी बि बीह करे उन सां गॾु ज़िक्र कंदा। क़ुरान पाक में इहो ज़िक्र आहे, अल्लाह ॿुधायो। ऐं जबल बि हुन सां युसब्बिहु माअ दाऊद जिबाल। हाफ़िज़ न आहियां, वधीक ख़बर न आहे, तैर जो लफ़्ज़ बि अचे, पखी बि बीह करे हुन सां गॾु ज़िक्र कंदा, अल्लाह जो जबल बि ज़िक्र कंदा। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उहो दुआ घुरे थो, मुंहिंजा रब साईं जंहिं जाइ ते तुंहिंजो नालो वरितो वञे,
हिन जाइ जो भी भाग आहे जो हिन जाइ ते अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक पंहिंजे महबूब नबी जी हदीस पंहिंजे नाले जी रहमत जो मींहुं वसाए वसे थो की कोन थो वसे तव्हां असांखे ॾिसण में नथो अचे यकीन आहे अल्लाह जी रहमत वसे थी यकीन आहे अल्लाह जो दाऊद अलैहिस्सलाम चए त मुंहिंजा रब साईं जेकॾहिं उन मजलिस खां मां जिते तुंहिंजो नालो वरितो वञे ज़िक्र कयो वञे उन मजलिस खां लंघा ऐं उन मजलिस में न वेहा अॻिते वञा त पोइ मां दाऊद जूं ॼंघां भञी करे मां उते मजलिस में विहारिजां अल्लाह जो नबी सो दुआ घुरे पोइ अञा दुआ जा इहे लफ़्ज़ बि आहिनि ॼंघां भञी करे मूंखे विहारिजांइ ऐं ॼंघां भञी करे विहारी त इहा बि तुंहिंजी महिरबानी और रहमत इहो बि तुंहिंजो अहसान आहे इहो बि तुंहिंजो थोरो आहे जो ॼंघां भञी करे मूंखे विहारी हितां अहमियत ऐं शान मालूम थिए थो त अल्लाह जे ज़िक्र जो केॾो शान आहे अल्लाह जो ज़िक्र केॾो वॾो आहे जो अल्लाह जो नबी जंहिंखे ख़बर आहे अॼु असां माण्हुनि खे दीन जो क़दुरु कोन रहियो आहे दीन जो क़दुरु कोन्हे क़ुरान पाक अरबी आहे पाण फरमायो हुब्बुल अरब मिनल ईमान अरबन सां मुहबत करणु अरबी सां मुहबत करणु इहा ईमान जी निशानी आहे इहो ईमान आहे माना अरबन जी ऐं अरबी जी मुहबत खां सवाइ ईमान कोन्हे हुब्बुल अरब मिनल ईमान ॿी जाइ ते फरमाइनि था अहिब्बुल अरब लिसलासिन अरबन सां मुहबत रखो टिनि ॻाल्हियुनि जे करे टिनि ॻाल्हियुनि जे करे अरबन सां मुहबत रखो ख़ूबियूं हूंदियूं आहिनि न के पोइ माण्हू उन ख़ूबियुनि जे करे उन शइ सां मुहबत रख उन ख़ूबियुनि जे करे उन शइ जी अहमियत दिलि में हूंदी आहे उन जी अफ़ज़लियत दिलि में हूंदी आहे उन ख़ूबियुनि जे करे फरमाइनि था अरबन सां मुहबत रखो टिनि ॻाल्हियुनि जे करे अन अरबी मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अरबी आहियां पोइ तव्हांजी अरबियुनि सां मुहबत ॼण मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु हिकु वल क़ुरान अरबी ऐं क़ुरान पाक अरबी आहे क़ुरान पाक अरबी आहे इन करे तव्हां अरबी सां मुहबत रखो अरबी सां जंहिंखे मुहबत आहे ॼण क़ुरान पाक सां मुहबत क़ुरान पाक सां अॼु असां मुस्लमान दुनिया जी मुहबत में दुनिया जी लालच में अची करे क़ुरान पाक जी तालीम खे छॾे वियासीं इला माशा अल्लाह को ग़रीब जो ॿार उहो को मिसकीनो को अंधड़ो मंडड़ो को मदरसे में उहे उते जेका सो पुॼाए ईंदा त बाबा हिनखे क़ुरान पाक जो हाफ़िज़ कर क़ुरान पाक पढ़ाए आलिम कर न त सभु जेको आहे सो उहो दुनिया जी लालच ते अंग्रेज़नि जे पासे मासां हिकिड़ो दोस्त पोइ ॻाल्हि करे फौत थी वियो आहे चई साईं मुंहिंजो पुटड़ो आहे 5-7 सालनि जो उहो ॻाल्हाए नथो सघे
दुआ कयो त ॻाल्हाए त पोइ मां वञी के हाफ़िज़ कंदुसि आलिम कंदुसि। दोस्त पियो चवे, मां पुछियोमांसि ॿियो पुटु बि अथी? साईं ॿियो आहे इन खां वॾड़ो। मतिलबु पोइ उहो छा कंदो आहे? चए उहो अंग्रेज़ी पढ़ंदो आहे। बाबा उहो अंग्रेज़ी छो? चइसि में छा कयूं, उहो नानी खे आहे प्यारो, उन नानी स्कूल में विया आहियो त हाणे जेको पोखतड़ो सोणो से बि थो ॻाल्हाइण छड़ो, उहो नानी खे प्यारो, उहो अंग्रेज़ी पढ़े। जेको गूंगो बातो जॾहिं ॻाल्हाए त पोइ क़ुर पढ़ंदो। हे मुस्लमाननि जो अञा हाल बीठो। मुंहिंजा अदा अॼु त मां तव्हांखे छा कहिड़ियूं दहा ॾेई कहिड़ियूं दहा ॾेई। इन अंग्रेज़नि असां सां जुठियूं कयूं आहिनि। अंग्रेज़नि असांजो हयाउ खसियो आहे, अंग्रेज़नि असांजो परदो खसियो आहे, अंग्रेज़नि तालीम कसी आहे। असां अंग्रेज़नि खे मथो गाढ़ो करे बाज़ारनि में नचायो आहे। अंग्रेज़नि असां खां क़ुर खसियो आहे। हाणे त उहे त ठहियो, पर हाणे मुला मौलवी बि अंग्रेज़ी ॻाल्हाईंदे जेको आहे सो पाण खे जेको आहे वॾो हिकिड़ो सम्झनि था इज़त वारो, इज़त ऐं एहतराम अंग्रेज़ी में वञी रखियो अथऊं। इहो हाल थी पियो। तव्हांखे ख़बर न आहे असांजी थोरी उमिरि वॾड़ी आहे। अंग्रेज़नि जो हिते अंग्रेज़ माना नसारा, इसराइली माना यहूदी। हिते जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत कई, उन वक़्तु अंग्रेज़ तालीम में मुस्लमान को बि पंहिंजो ॿार न छॾे पियो। इन करे त इहे काफ़िर असांजे मथां छो था हुकूमत कनि? इहे काफ़िर असांजे मथां छो था हुकूमत करनि? एतिरी उन्हनि में गैरत हुई। पोइ हुननि सम्झो ऐं उनजी हुकूमत खे हितां जा माण्हू हिंद जा, उन वक़्तु पाकिस्तान हिंदुस्तान हिंदू, उनखे तस्लीम आहे। थोरो वक़्तु त मां ॻाल्हायां। हितां जा हिंद जा माण्हू उनखे बर्दाश्त न पिया करनि। पोइ कलकते खां न इन पंहिंजे उन मुल्क मंझां हिन वक़्तु मूंखे थोरो नालो दिलि तो लथो करो। पंहिंजो वॾो पादरी जेको उन्हनि जो हुयो, पादरी माना उन्हनि जो ॿोली, उनखे घुरायो ऐं कलकते में वॾी हिकिड़ी मीटिंग ख़ुशूसी रखायूं। चयो त मुस्लमाननि जे मथां असां क़ाबिज़ थियाऊं, पर इहे असांजी हुकूमत खे मञनि नथा, हिते रहण कोन ॾींदा। पाण में मशहूरु। हाणे छा कजे? पोइ हिकिड़नि सलाह ॾिनी त ईअं कयो, जेके मुस्लमाननि जा क़ाइद उलमा आहिनि, आलिम, उनखे क़तल कराए छॾियो। ऐं हज़ारनि जे तइदाद में हुननि क़तल कराया। हिकु राति में 1200 आलिम क़तल कराया, जेके असांजा बुज़ुर्ग असांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। वॾनि बुज़ुर्गनि ॿुधायो त पंहिंजे वक़्त में इमाम अबू हनीफ़े जहिड़ा हुया। जीअं अबू हनीफ़ो पंहिंजे वक़्त में पंहिंजे जो जेका मुल्क में इस्लाम ऐं शरीयत जो ॼाणकारो इमाम हुयो, अहिड़ा उलमा 1200 हिकु राति में क़तल कराए छॾिया। एॾियूं तकलीफ़ ॾिना। ॿाहिरि सूरत मुस्लमाननि में इस्लाम ईमान जी कलमे जी गैरत हुई ते काफ़िर असांजे मथां छो हुकूमत करे? चए त हुकूमत असांजी मज़बूत न थींदी, पाण मशवरो कयो। छा कजे?
हिकिड़नि सलाह ॾिनी त जेके हिननि जा मौलवी आहिनि क़तल कराए छॾियो बसि न हूंदो बांस न वॼंदी बेसरी दीन ॿुधाइण वारा उलमा आहिनि न अॼु त छा ॻाल्हि कयां अलाह मौलवियुनि खे सम्झ ॾे मौलवी बि अंग्रेज़ जी कढ काए पिया मौलवियुनि जा पुट बि अलाह क़ुर हक़ में फरमाया त रिज़्क़ मुंहिंजे मथां आहे कूड़ ऐं वाजा रब साईं आहे त तव्हां हे कमु कयो त पोइ रिज़्क़ ॾियांव हे कमु कयो त रिज़्क़ ॾियांव हे कमु आहे किथे क़ुर शरीफ़ में पाण ई कमु जेको आहे सो माण्हू जी तबियत में ईंदो उहो कंदो पोइ कमु उहो हलाल जो त बस ॻाल्हि कयूं पिया ॻाल्हि कटिजी वेंदी पोइ चयो त मौलवियुनि खे माराए छॾियो पोइ हिकिड़े चइजो उन में उहो जेको वॾो घुरायो चए न इहे तव्हां माण्हू माराईंदो त दुनिया पुछंदो तव्हांखे छो था मारायो चए पोइ कीअं कंहिं चयो त क़ुर पाक जेके बि आहिनि मुल्क मञो उहे घुराए करे नुस्ख़ा उहे साड़ाई या दरिया में या समुंड में लोड़े छॾियो पोइ न क़ुर हूंदो न मुस्लमान त ॿिए चयो त ईअं बि न थींदो छो त हुन में किरोड़नि लखनि जे तइदाद में हाफ़िज़ क़ुर आहिनि तव्हां उन्हनि खे क़ुर पाक जा नुस्ख़ा लोड़ाए छॾींदव पोइ वरी लिखंदा वरी पढ़ंदा मुबारक आहे उन सीने खे मुबारक आहे उन हाफ़िज़ जे सीने खे जंहिं सीने में अलाह जो क़ुर सां ॾियलु आहे सची पची मां त चवंदो आहियां इन सीने खे मुबारक आहे पर अफ़सोस आहे उन सीने वारे खे खपे त इन जो क़दुरु करे त मुंहिंजे पेट में छा पई आहे मूंखे अलाह छा ॾिनो अलाह जो कलाम आहे जीअं हिन जी का शइ मिसाल कान्हे का त हिन जहिड़ी नेमत बि ॿी कान्हे का अलाह जे कलाम चए ईअं बि न चए तॾहिं छा कयूं तव्हां तालीम ॾियो पंहिंजे अंग्रेज़ी जी पोइ जेको उन जी तालीम अंग्रेज़ी वठे उन खे ॾियो नौकरियूं उहिदा ॾियो नौकरियूं ॾियो आसूदा पोइ साईं तालीम ॾियणु कयूं स्कूल खोलियूं स्कूल खोले तालीम शुरू कयूं पोइ उन वक़्तु गैरत को मुस्लमान अंग्रेज़ी जी तालीम न पिया पढ़नि क्रिश्चन सिख भील बागड़ी उहे उन जे कॉलेज में पढ़नि पिया पोइ उन्हनि खे जेको आहे सो सूट बूट कराए साहब करे विया आहिनि पिया पघारां पिया ॾियनि इन जे मान खे वधाइनि पिया हा हे बि ॿिया माण्हू आम ॿियो मईशत जो हुननि अंदाज़ ईअं रखियो हो जो आसूदो नौकरी वारो बाक़ी सभु सुञा मईशत जो अंदाज़ हुननि ईअं रखियो बादशाह खे सम्झा भुट्टे साहब अयूब साहब जे अचण खां पोइ हिन मुल्क में मईशत जेके कुड़मी माण्हू आहिनि कुड़मी कंदड़ इहे कुड़मी कंदड़ माण्हू जी मईशत जेको आहे सो कुशादी थी विया उन अंदाज़ अहिड़ो मईशत जो रखियो आहे जो कुड़मी माण्हू आसूदो आहे की कोन लख लख ऐं किरोड़ में ॾिठा ई कोन आहे हाणे ॿटनि जरेबनि वारा लखनि ऐं किरोड़नि ते पुॼनि था की कोन था पुॼनि नौकिरी वारा 12 महीना नौकरियूं कंदा 10 जरेब जंहिंखे ज़मीन हूंदी उन 10 जरेबनि वारे खे उनखे 12 महीने जी नौकिरी खां वधीक ईंदो ऐं पंहिंजे ॿचनि में बीठो हूंदो मईशत खे बादशाह जाॾे पासे जंहिं पासे ॾे घुमाए वेंदी हली पोइ उन्हनि इहा मईशत पोइ जॾहिं मोटी वियो त पुछियोसि त छा सलाह करायो कि हाणे अहिड़ी सलाह ॾेई आयो आहे जो मुस्लमान न रहंदा
जेकॾहिं मां जी सलाह ते अमल कयूं माना अंग्रेज़ी जी तालीम पढ़ायूं आम कयूं त मुस्लमान मुस्लमान न रहंदा हिंदू हिंदू न रहंदा असांजो अॼु ख़ुदि जेको आहे सो कमु थी वेंदो ॿुधाए अंग्रेज़ी तालीम हाणे अंग्रेज़ी जी तालीम एतिरी त आम जाम थी वई आहे जो मां सम्झां थो मदा हेमा जो वाइदो कंहिंखे न बि वणंदो हुजे अंग्रेज़ी सां माण्हू अहिड़ो प्यारु थी वियो उहो रस्तनि ते जेके न जीअं गजरनि गोभियुनि जा दुकान हूंदा आहिनि ईअं गजरनि जे गोभियुनि वांगुरु जेको आहे अंग्रेज़नि जा कॉलेज स्कूल निकिरी चुका आहिनि एॾी जेको आहे सो निकिरी ऐं हिकु क़ुर पाक जी तालीम बाक़ी वञी ग़रीबनि में रही आहे अल्हम्दुलिल्लाह अलाह ताला क़ुर पाक खे लाथो आहे अलाह उन जो मुहाफ़िज़ आहे जेतिरे ते अलाह खे जान हलाइणो आहे अलाह ताला उलमा जी दिलि में तड़प विधी आहे को काथे मदरसो खोलियो वीचारा उनखे का तौफ़ीक़ असबाब जी बज़ाहिर कोन्हे जेकॾहिं सब्र करे वेहनि ऐं उहो मक़ाम अलाह ॾियनि त अलाह वेही बि खाराए सघे थो पर असां में उहा कुवत जो कोन्हे का चंदड़ा करे हुन खां ॿिनी हुन खां वठी हे जलसा आहे क़ुर पाक जी तालीम जे न त अंग्रेज़ी त अहिड़ी जेको आहे असांजे मुल्क में छांइजी वई आहे जो हे जेको आहे सो मुस्लमान खां कलमो बि खसिजी वञे कलमे जी ख़बर न पए दीन जा अहकामनि उलमा तबिके में मदारसनि में बि अंग्रेज़ी पढ़ाई थी वञे उलमा तबिको बि अंग्रेज़ी ॻाल्हाइण खे जेको आहे पंहिंजे लाइ जेको आहे हिकिड़ो जेको आहे शान थो सम्झे अंग्रेज़ी लिखण खे अंग्रेज़ी पढ़ण खे हे हाल थी वियो आहे अलाह ताला खां दुआ हे चिठड़ी आई आहे मूंखे वक़्तु थोरो मिलियो आहे हक़ीक़त में मुंहिंजो मज़मून इहो घटि में घटि मूंखे 2 कलाक हुजनि हा त मां जेको आहे पर मूंखे हिते छॾो इन स्टेज ते 5 मिंट वेहण जी इहा सादत बि मुंहिंजे लाइ काफ़ी आहे छो त हे असांजे मुर्शिदनि जे औलाद जो ख़ानदान जो हूअं बि हे क़ुर पाक जी मजलिस आहे हिन जे मटी कोन्हे को वरी जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो ख़ानदान वारनि हीउ जलसो करायो आहे असांखे सॾाए थो असां हाज़िर थियाऊं अलाह ताला तव्हां असांजो अचणु क़बूल फरमाए पंहिंजी रज़ा नसीब फरमाए ऐं पंहिंजे क़ुर पाक सां दीन इस्लाम सां अलाह ताला दिली लगाव कराए मोहबत अदा फरमाए आख़िर दाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंहिंजी आदत आहे मां पंहिंजे तक़रीर खां पोइ दुआ घुरो अलाह ताला तव्हां असांजो अचणु वेहणु क़बूल फरमाए अलाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ फरमाए रब तबारक ताला जॾहिं मौत अचे अलाह ताला कलमे सां मौत फरमाए आख़िर दाना अल्हम्दुलिल्लाह।